हाणे मां नींद थी ॾियां असांजी प्यारी दीदी काजल चंदीरमानी खे। दादा राम पंजवानी जी ॾोहिटी, कंहिं बि वाक़फ़ियत जी मोहताज कोन्हे दीदी, एतिरी पॉपुलर आहिनि, हर मुल्क में प्रोग्राम ॾेई आया आहिनि ऐं हर दफ़े जॾहिं दादा पंजवानी जो बर्थडे हुजे या चेटीचंड हुजे, दीदी हमेशह सीता सिंधु भवन में असां सां गॾु हूंदा ई आहिनि। वेलकम दीदी एंड थैंक ओवर यू टू यू। तव्हांखे थैंक यू असांखे अमृता। गीत कलाम ॿुधायो ऐं यादियूं बि शेयर कयो, तव्हांजी जेके दादा सां यादियूं आहिनि असां ॿुधणु चाहींदासीं ज़रूरु। जी जी अमृता, बिल्कुलु मां पाण खे ॾाढो ख़ुशकिस्मत सम्झंदी आहियां जो मुंहिंजो जनम अहिड़े परिवार में थियो ऐं मां बिल्कुलु दादा जी ॾोहिटी थियण जो मूंखे सौभाग्य मिलियो। इहा मुंहिंजी बिल्कुलु दीदी। ख़ुशकिस्मती आहे ऐं हमेशह हर साल असां सीता सिंधु भवन में दादा जो जनम ॾींहुं मल्हाईंदा आहियूं। जी ही पहिरों साल आहे, सालनि में एतिरो पहिरों दफ़ो इहो थियो आहे त सच पैंडेमिक त सच। सभिनी जी बिल्कुलु हालत हा ख़राब करे आई नो, छॾी आहे। मूंखे ख़बर आहे तव्हां जी छा चवण था चाहियो दीदी। पर पर त 87 हा खां दीदी असां इहो कंटिन्यूअसली सीता सिंधु भवन में प्रोग्राम रखूं पिया जी ऐं बिल्कुलु ठीकु आहे, पर इहो बि सुठो, मुंहिंजी नानी ठाकुर पारू चावला हुजे हा त ज़रूरु चयां इहो बि सुठो, वरी बि सुठो। त वरी बि सुठो शुक्र आहे शुक्र। जो मिलियल आहियूं, दिलियूं जुड़ियल आहिनि, इहो ई काफ़ी आहे बिल्कुलु असांजे लाइ। बिल्कुलु 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 ओवर टू ऐं यू दीदी। थैंक यू अमृता। ऐं घणो करे अॼु जेके मां ॻाईंदसि गीत उहे दादा जी जेके ॻाईंदा हुआ उन्हनि जी यादि जी असां ताज़ी कंदासीं। बिल्कुलु दादा त हमेशह असांजी दिलयुनि में वेठा ई आहिनि, कॾहिं बि न विसरंदा आहिनि, हिकु पल बि न विसरंदा आहिनि। ऐं मां सच सच। जिते बि सॼी दुनिया में जिते बि मां पंहिंजो प्रोग्राम कंदी आहियां या पंहिंजो रियाज़ बि जी करणु वेहंदी आहियां त पहिरों जी दादा खे पेरे पई करे उन्हनि खे यादि करे, पंहिंजे गुरूअ खे यादि करे पोइ मां बिल्कुलु ॻाइणु शुरू कंदी आहियां। बिल्कुलु त दादा इहा मूं ते आसीस कई आहे, साईंअ मूं ते आसीस कई आहे जो मां दुनिया जे सॼे कुंड कुर्छ में जिते बि ॻाईंदी आहियां दादा जो नालो खणी करे पोइ पंहिंजो जी। प्रोग्राम शुरू कंदी आहियां। त अॼु जेको दीदी असां इहो मां ॾिठो आहे, तव्हां सीता सिंधु भवन में बि ईंदा आहियो त पहिरीं दादाजी समाधि ते मथो टेके तंहिंखां पोइ जी मंच ते विहंदा आहियो प्रोग्राम ॾियण लाइ। बिल्कुलु ऐं हमेशह अहिड़ो त माहौल ठही वेंदो आहे जो असांखे उथण जो मन न कंदो आहे ऐं लॻंदो आहे जी सॼी जी राति हलंदो रहे इहो प्रोग्राम। जी उन्हनि जी आसीस आहे असां सभिनी ते शल हमेशह हूंदी। ऐं जी जीअं तव्हां टाइटल बि अॼु रखियो आहे सजण मुंहिंजो आहे। दादा पंहिंजी बिल्कुलु चौकी में वेठा ॻाईंदा हुआ ॾोहिड़नि ते ॾोहिड़ा, शेर, शाइरी, कलाम जी ऐं जी उन में हमेशह सभिनी खे कोई न कोई कान का स्टोरी कहाणी बिल्कुलु। ॿुधाए करे पोइ चवंदा हुआ, माण्हुनि खां पुछंदा हुआ सजण आहे, साईं आहे, हा ऐं माण्हू सभु हा चवंदा हुआ जी दादा आहे आहे सजण आहे आहे हा आहे आहे। मूंखे बिल्कुलु यादि आहे मां बिल्कुलु अलाए घणनि चौकियुनि में दादा खे इहो कंदे ॾिठो हो जी ऐं जी बिल्कुलु रोंगटा असांजा बीहजी वेंदा हुआ। इट वॉज़ इलेक्ट्रीफाइंग दादा खे ॿुधणु, दादा जो एब्सोल्युटली ॻाइणु ॿुधणु। इट वॉज़ मैग्नेटिक। उन्हनि जी जीअं जेका पर्सनैलिटी हुई शायदि ई कंहिंजी थींदी। सच्ची पर ॻाल्हि आहे वधीक दीदी। वक़्तु न वठंदे जी जी मां जी शुरूआति कंदसि ही प्लीज़ सुहिणे दीदी। गीत सां। जी जी आहे सजण मुंहिंजो आहे, आहे 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 सजण मुंहिंजो आहे सजण मुंहिंजो आहे, आहे 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 सजण मुंहिंजो आहे। अल्लाह किया मचवा, अल्लाह किया मचवा, अल्लाह
पंध खणी हलबो घुर मिले बोल लम्हे खड़काए सा दरब खुले घुर मिले बोल लम्हे खड़काए सा दरब खुले वे हो आसों में दलला है वे हो आसों में दलला है आहे 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 सजण मुझो आहे 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 सजण मुझो आहे हिरफत सां हथ कीन कींदुए प्रेम सां प्रीतम पंहिंजो थींदुए हिरफत सां हथ कीन कींदुए प्रेम सां प्रीतम पंहिंजो थींदुए ॾिनो दस मूंखे होॾाहे ॾिनो दस मूंखे होॾाहे आहे 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 सजण मुंहिंजो आहे 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 सजण मुंहिंजो आहे अल्लाह किया मां चवां अल्लाह किया मां चवां अल्लाह किया मां चवां मुंहिंजो नाहे आहे 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 सजण मुंहिंजो आहे पम गम करे साईं सा आहे सजण मुंहिंजो आहे आहे सजण मुंहिंजो आहे सजण मुंहिंजो आहे सजण मुंहिंजो आहे थैंक यू वाह दीदी मज़ो अची वियो अमृता अगरि थी सघे दीदी मुंहिंजो हर दफ़े मां तव्हांखे इहा फरमाइश कंदी आहियां दर यार खोलींदो मगर थी सघे त न त अॼु अच्छा। तव्हांजे लाइ मंच ओपन आहे तव्हां बिल्कुलु दिलि खोले जेके दादा जी यादियुनि में तव्हांखे गीत कलाम यादि आहिनि ॻायो जी जी मां ॿियो कुझु प्लान कयो आहे दरियार बि जी, कोशिशि जी, कंदसि ॿ टे सिटूं ॻायां जी। ज़रूरु ॻाईंदसि थैंक जी, यू जी, दीदी जी। थैंक यू हाणे इमेज ठीकु आहे एवरीथिंग इज़ फाइन बिल्कुलु बिल्कुलु ठीकु आहे दीदी वेरी बिल्कुलु गुड थैंक यू तमामु सुहिणो कलाम ऐं मुंहिंजो पसंदीदा कलाम आहे सिक्का सजण ऐं
सजो साहु सजण में हूंदो आहे। मूंखे कहिड़ी ख़बर कीअं थींदो आहे, सजो साहु सजण में हूंदो आहे। हो गम ईंदो आहे, हो गम ईंदो आहे, लही वेंदो आहे, हो गम ईंदो आहे, लही वेंदो आहे। पर हित तरुगो, पर हित तरुगो थी आहे परे हो मुंहिंजा यार मिठा, मुंहिंजा यार मिठा, हो मुंहिंजा दोस्त मिठा। जे मौत भी पैदा करे, जे मौत भी पैदा करे, तबली तो ज़ख पैदा न करी। जे दो ज़ख भी पैदा करे, तो मोहब्बत पैदा न करी। जे मोहब्बत भी पैदा करे, जे मोहब्बत भी पैदा करे, ता मुखे पैदा न करी। जे मुखे भी पैदा करे, ता मुंहिंजो जानी पैदा न करी। जे मुंहिंजो जानी भी पैदा करे, जे मुंहिंजो जानी भी पैदा करे, तबली मुखां जुदा न करी। जे मुंहिंजो जानी भी पैदा करे, त मुखां जुदा न करी। रुगो झोरिया इहो ॼाणे ख़ुदा, हो पंहिंजी जान कया, हो पंहिंजी जान कया, मां तोता फिदा, हो पंहिंजी जान कया, मां तोता फिदा। हिन गणतीअ में, हिन गणतीअ में मुंहिंजो अंदरि करे हो मुंहिंजा यार मिठा, मुंहिंजा यार
दीदी एॾो मज़ो अची वियो, उमेद आहे ईअं सभिनी खे लॻे थो मज़ो ईंदो हूंदो। ॾाढो। तव्हां कमेंट्स आई एम श्योर न पिया पढ़ो बिकॉज़ तव्हां अखियूं बंदि करे पिया ॻायो, पर असां त मौज में अमृता अची तुंहिंजो विया आहियूं। आवाज़ नथो अचे। हाणे अचे थो दीदी? हेलो, हाणे अचे जेको पियो गीत दीदी? तव्हांखे ॿुधाईंदसि इहो मुंहिंजे दादा जो ई लिखियलु आहे ऐं तव्हांजे अॻियां पेश थी कयां। ओ मुंहिंजा लाल साईं, सभिनि जा ॿेड़ा बन्ने लाईं। हेलो, जी अमृता, तव्हां हाणे कुझु चओ अचे पिया थो अमृता? आवाज़? जी जी अचे पियो सॉरी हाणे सॉरी, आवाज़? हाँ, जी जी जी, नो हाँ जी प्रॉब्लम जी, दीदी। हाँ। मां चयो असांखे शुड त आई असुल कंटिन्यू? मौज अची वई। जी जी ईअं लॻे थो ॼण साक्षात दादा असांजे विच में आहिनि। रूहानी तौर ते त आहिनि ई, पर तव्हांजे रूप में बि आहिनि। ऐं तव्हां कमेंट्स बिल्कुलु। पढ़ंदा हूंदा दीदी, मूंखे ख़बर न आहे, तव्हां अखियूं बंदि करे ॾाढो एंजॉय न पिया था मुंहिंजो कयो, मां ध्यानु ॾिसां थी। कमेंट्स ते कोन्हे। हा, त मुंहिंजो ध्यानु एॾा कमेंट्स दुनिया ते भर कोन्हे। मां कमेंट्स पिया अचनि त जी जी जी। शी इज़ जस्ट लाइक दादा पंजवानी, शी इज़ हर स्वरूप। त इहे कमेंट्स सचपच सही आहिनि। न त बसि दादा जो तव्हां अंश, मां हा दादा जो जी अंश बिल्कुलु मुंहुं में आहे बिल्कुलु त बिल्कुलु उन्हनि जी तव्हांखे आसीस आहे। आसीसूं जी आहिनि दादा जूं, असां जी सभिनी सां दादा जूं आसीसूं आहिनि, पर तव्हां ते जी, ख़ासि बरखा थींदी आहे शायदि। मां ख़ुशकिस्मत दीदी आहियां। थैंक यू जी मां चाहींदसि त तव्हां भले हींअर जेको गीत ॻायो पिया उहो ॻाए जी दादा साधू वासवानी जे लाइ बि, सिंस उन्हनि जो जनम जो ॾींहुं बि आहे नवंबर जी जी 25 ते, ऐं जी दादा जी जी जशन तव्हांजा गुरू आहिनि, त मूंखे ख़बर जी आहे जी तव्हां उन्हनि जे प्यार में ज़रूरु ॿ टे गीत असांखे उहे बि ॿुधाईंदा। हा, हिन खां पोइ जी साधू टी.एल. बिल्कुलु दीदी, वासवानी दादा असांजा, उन्हनि जे यादि में हिकु गीत बिल्कुलु ज़रूरु मां अर्पण कंदसि। जी जी जी। ज़रूरु ज़रूरु, जी जी, थैंक यू। दूल्हा तुंहिंजे दर ते आयुसि खणी सुवाल, भला करी को भाल, तूं त भरी पान पिना, ओ मुंहिंजा लाल साईं, ओ मुंहिंजा लाल साईं, ओ दूल्हा लाल साईं, ओ डेरा लाल साईं, सभिनि जी आस पुॼाई, ओ झूले लाल साईं। दर तुंहिंजे ता स्वाली, मोटो की न कॾहिं को ख़ाली, मुंहिंजा लाल साईं, ओ बेड़ा बन्ने लाई, ओ मुंहिंजा लाल साईं, सभिनि जूं आस पुॼाई, ओ दर तुंहिंजे ता स्वाली, मोटो की न कॾहिं बि ख़ाली, मुंहिंजा लाल साईं, ओ डेरा लाल साईं, ओ मुंहिंजा लाल साईं, ओ झूले लाल साईं। दुख उन्हनि जा दूर थियनि जे तो साल ब लॻाइनि, लाल तो साल ब लॻाइनि। दुख उन्हनि जा दूर थियनि जे तो साल ब लॻाइनि, लाल तो साल ब लॻाइनि। ध्यानु सॼे के तोखे ध्याइनि, मन जूं मुरादूं पाइनि, लाल मन जूं मुरादूं पाइनि। ध्यानु सॼे के तोखे ध्याइनि, मन जूं मुरादूं पाइनि, लाल मन जूं मुरादूं पाइनि। ध्यानु सॼे के तोखे ध्याइनि, मन जूं मुरादूं पाइनि, मुंहिंजा लाल साईं, ओ डेरा लाल साईं, ओ मुंहिंजा लाल साईं, ओ बेड़ा बन्ने लाई, दर तुंहिंजे ता स्वाली, मोटो की न
मुंहिंजा लाल साईं घर तुंहिंजे तास कोई सवारी मोटो की न खाली मुंहिंजा लाल साईं उडेरा लाल साईं हो मुंहिंजा लाल साईं हो बेड़ा बने लाई हो मुंहिंजा लाल साईं सभिनि जो आस पुजाई हो मुंहिंजा लाल साईं उडेरा लाल साईं हो मुंहिंजा लाल साईं हो बेड़ा बने लाई हो मुंहिंजा लाल साईं सभिनि जूं आसूं पुजाई आयो लाल सभई चो झूलेलाल बेड़ाई पार सदाई बाग बहार। अॼु अचो त त दीदी हाणे तव्हां जी गुलदस्तो खणी आयो मिठियुनि यादियुनि जो जी ऐं बिल्कुलु इहो त अॼु जेको तव्हां ॿुधायो दादा पंजवानी जो लिखियल विरले आई थिंक कोई सिंगर ॻाईंदो आहे दीदी तव्हां वटि इहो खज़ानो आहे सचपच। ही मां पहिरों दफ़ो ॻायो आहे अमृता अॼु हा ही गीत उहो ई दादा जो मूंखे गीत लॻो मां बिकॉज़ पहिरों मां दफ़ो इहो ॻायो दीदी आहे। हा ॿुधल जी न हो जी पर जी तमामु जी सुठो जी लॻो तमामु सुठो। थैंक यू त थैंक यू थैंक यू ऐं अमृता जेकॾहिं टाइम थोरो वधी वियो हुजे त आई कैन कट शॉर्ट वन सॉन्ग नो प्रॉब्लम दीदी तव्हां ॻायो तव्हांखे आहे नो वक़्तु प्रॉब्लम आहे एट ऑल वक़्तु प्लीज़ आहे हा आहे वक़्तु अच्छा आहे बिल्कुलु ठीकु आहे आहे ठीकु आहे हा ठीकु आहे त त जीअं हाणे पंज जी तव्हां हा जी 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 25 दीदी नवंबर बसि वेझो बिल्कुलु अची रही आहे ऐं जी मां इहो मौक़ो वठंदसि 25 नवंबर इज़ अ डे टू रिमेंबर इट इज़ अ मीटलेस डे सभिनी खे इहो अर्ज़ु आहे त प्लीज़ जेके नॉन वेजिटेरियन खाईंदा बि आहिनि इहो हिकिड़ो ॾींहुं 25 नवंबर थी सघे त कोशिशि करे प्लीज़ एब्सटेन फ्रॉम नॉन वेजिटेरियन फूड ऐं वैष्णु खाधे जो तव्हां वैष्णु खाधो ग्रहण कजो थी सघे तो इहा मुंहिंजी हथ ॿधी करे तव्हां सभिनी खे इहो मां अर्ज़ु थी कयां ऐं दादा जो लिखियल नूरी भॼन तमामु सुहिणो हिकिड़ो भॼन तव्हांजे अॻियां पेश थी कयां बसि उन्हनि जे क़दमनि में क़बूल पए जी 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 हिकिड़ो इहो जेको गीत आहे साधू टीएल वासवानी उन्हनि खे सॼे शरीर में हिकिड़ो ॾींहुं तमामु वधीक सूर हो सॼे शरीर में ॾाढी पीड़ा हुई ऐं तॾहिं उन पीड़ा में उन्हनि इहो भॼन लिखियो चवण जो मतिलबु इहो आहे त जेको बि साईं वटां असांखे मिलंदो आहे दुख हुजे सुख हुजे उहो सभु क़बूल कजे चवणु ॾाढो सवलो आहे ऐं ॻाल्हाइणु उनखां बि वधीक सवलो आहे ॿुधणु बि सवलो आहे पर उनखे हंडाइणु ऐं उन ते हलणु ॾाढो ॾुखियो आहे पर जॾहिं संतनि जी वाणी असांजे कननि में पवंदी रहंदी तॾहिं ई वञी थोरो असरु थींदो शल सभिनी जे दिलियुनि ते इन जो असरु पए ऐं दादा उन सूर जी अवस्था में इहो भॼन लिखियो सूरनि में बि सितार वॼाई थो भई सॼे शरीर में सूर आहे तॾहिं बि उन्हनि खे दादा खे उन सूर में बि सितार ॿुधण में आई सूरनि में बि सितार वॼाई थो ॾाढी झिरमिर यार लॻाई थो इहो सुहिणो भॼन तव्हांजे अॻियां पेश थी कयां सूरन में सितार वॼाई थो सूरन में सितार वॼाई थो हो ॾाढी हाँ ॾाढी हो ॾाढी झिरमिर यार लॻाई थो हो ॾाढी झिरमिर यार लॻाई थो सूरन में बि सितारा वॼाई थो सूरन में बि सितारा वॼाई थो ॾाढी हाँ ॾाढी झिरमिर यार लॻाई थो हाँ ॾाढी झिरमिर यार लॻाई थो
ॾाढी झिरमिर यार लॻाई थो। दादा एंड श्याम में 5 मिंटनि जो मैशअप मुंहिंजे जी, नाना दीदी। जी यादि में। जी हाँ जी हिकु त भॼन एॾो मिठो, आवाज़ उन खां मिठड़ी मूंखे लॻे थो। पर वॉट आई रियली लाइक दीदी, अॼु असां इहो भॼन घणेई दफ़ा ॿुधो आहे, पर अॼु तव्हां जेको इहो बैकग्राउंड ॿुधायो त दादा खे सूर हो, मां हमेशह सोचींदी हुयसि त हिन जो मतिलबु छा आहे, सूरनि में बि सितार वॼाई थो। जी सो थैंक यू सो मच। इहो जेको शेयरिंग आहे, इन सां भॼन जी वैल्यू ऐं असांजो जेको परसेप्शन उन जे लाइ टोटल चेंज थो थी वञे। त थैंक यू सो बिल्कुलु मच। अमृता, तो बिल्कुलु तूं सही ॻाल्हि चई। बिकॉज मां हमेशह जॾहिं बि ॻाईंदी आहियां भॼन, मां पहिरों हिन जो बैकग्राउंड हमेशह ॿुधाईंदी आहियां, तॾहिं माण्हू हुन सां कनेक्ट करे सघंदा आहिनि ऐं सम्झंदा आहिनि त असांजा संत जेके चई विया आहिनि उन्हनि में छा शक्ति, छा रूहानी शक्ति आहे संतनि में। इहो बसि पैगाम माण्हुनि ताईं पहुचे। एंड में बसि 5-7 मिंटनि जो हिकिड़ो मैशअप ऐं बिल्कुलु दीदी, परमानंद बिल्कुलु। भैया भले जी जी, थैंक यू जी। थैंक यू। हिन मैशअप में मां कोशिशि कई आहे त मुंहिंजा दादा घणो करे जेके गीत ॻाईंदा हुआ, जंहिं सॼी दुनिया में दादा मूंखे नथो लॻे कहिड़ो बि ॻोठ या शहर हूंदो जिते दादा कोन पहुता हूंदा ऐं सॼी दुनिया में, सॼे भारत में उन्हनि पंहिंजा प्रोग्राम्स ॾिना ऐं विरहाङे खां पोइ माण्हुनि जी सभिनी जूं दिलूं बिल्कुलु टुटल हुयूं। त मूंखे लॻे थो दादा जी इहे जेके गीत आहिनि स्पिरिचुअल सूफ़ी सॉन्ग्स, उन्हनि गीतनि सभिनी जे दिलयुनि ते मरहम लॻाइण जो कमु कयो ऐं सभिनी खे ॿधी रखियऊं।
आयो लाल झूलेलाल जो नारो दादा सभिनी खे ॾिनो ऐं हिन नारे सभिनी सिंधियुनि खे ॿधी रखियो। अॼु ताईं असां आयो लाल झूलेलाल जेको चवंदो झूलेलाल तंहिंजा थींदा ॿेड़ा पार, त सभिनी जा सचमुच ॿेड़ा पार थिया आहिनि। सॼी दुनिया में सिंधी पखिड़ियल आहिनि पर बिल्कुलु पंहिंजो धाको ॼमाए वेठा आहिनि ऐं इहा दादाजी संतनि जी झूलेलाल साईं जी सिंधियुनि ते हमेशह शल इहा आसीस रहे। ऐं जीअं जीअं मां ॻाईंदी वेंदसि जेके दादा सां ॾाढो वेझो हुआ, मास्टर रांझन, उन्हनि जा दादा चङा ई कलाम ॻाया ऐं देश विदेश में उन्हनि खे मशहूरु अमर करे छॾियो। मुंहिंजी ॿेड़ी अथई विच सीर ते अलाए जे छा में राज़ी आहे, इहे दादा ॻाए 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 उन टाइम ते दादा ई इहे गीत ॻाईंदा हुआ। सॼी दुनिया में दादा हिननि गीतनि खे मशहूरु करे छॾियो। ऐं दादा प्रभु वफ़ा, कोझी, दादा दयाल आशा, हिननि जा जेके जेके जीअं भॼन ईंदा तव्हांखे उन्हनि में झलकी सभिनी जेके मां कवर करे सघी आहियां सभिनी शाइरनि खे मां कवर कयो आहे। जी आऊं बानी तूं साईं वे, आऊं बानी तूं साईं वे, बात में बांध गिची अगल कपड़ो, आऊं बानी तूं साईं वे, आऊं बानी तूं साईं वे, बात में बांध गिची अगल कपड़ो, बात में बांध गिची अगल कपड़ो।
शानो सुहिणा यार तुंहिंजो शहनशाही शानो सुहिणा यार तुंहिंजो ई नूर आहे ज़ाहिर ज़हूर आहे तुंहिंजो ई नूर आहे तुंहिंजो ई नूर आहे ज़ाहिर ज़हूर आहे तुंहिंजो ई नूर आहे सूरत तुंहिंजी सुभानो सुहिणा यार सूरत तुंहिंजी सुभानो सुहिणा यार तुंहिंजो शहनशाही शानो सुहिणा यार तुंहिंजो शहनशाही शानो सुहिणा सॉरी जेकॾहिं मां थोरो वक़्तु वधीक वरितो आहे मूंखे ॻाइण में ख़बर ई कोन पई पर जेकॾहिं अॼु तव्हां अहिड़ो नशो असांखे चाढ़े छॾियो आहे ईअं लॻे थो राति भर असां ईअं वेठा हुजूं ऐं तव्हांजो ॿुधंदा रहूं सीता सिंधु भवन में पहुची विया आहियूं दीदी हुते हुजूं हा त हाणे नचूं हा मां त कैमरा ऑफ करे नची चुकी आहियां ऑलरेडी मां पाण ई बेसुध थी वई आहियां अमृता मां पाण ई गुम थी वियसि अलाए किथे दीदी लॻे ई थो तव्हां गुम थी विया आहियो तव्हां जेको कनेक्ट ई रूहानी थी वियो आहे बिल्कुलु ऐं यादि पिया अचनि दादा लक्ष्मण लुधानी ऐं उन्हनि जी वाइफ मीरा जी लास्ट ईयर जी ॻाल्हि आहे दीदी असां केॾी मौज मचाई ॾाढो आंटी केतिरो डांस पिया कनि ऐं अंकल बि जिते बि हुजनि साईंअ जे दर ते पहुची विया आहिनि शल बसि उन्हनि जी आत्मा खे शांती मिले जी ऐं मूंखे अॼु मुंहिंजा नाना नानी बि यादि पिया अचनि उन्हनि ते बि दादा पंजवानी जी एॾियूं उन्हनि खे त असां विसारे न सघंदासीं बिल्कुलु बिल्कुलु दादा सां बिल्कुलु देवर टू साइड्स ऑफ अ कॉइन पारू आंटी ऐं ठाकुर अंकल बिल्कुलु बिल्कुलु जी जी दीदी तव्हांजी वॾी महिरबानी संगीत प्रोग्राम त तव्हां हिते पूरो कयो आहे पर असां सां जुड़ियल हुजिजो बैक स्टेज हुजो तव्हांखे वरी असां कंदासीं नींद ॾींदासीं ऐं पलव पाईंदासीं लास्ट में त प्लीज़ तव्हां वञिजो न दीदी केक बि कटींदासीं दादा केक बि कटींदासीं दादा जी यार बिल्कुलु अॼु मुंहिंजो सॼो परिवार जुड़ियल आहे फेसबुक ते अरे वाह तमामु सुठो दीदी हा दादा जो सॼो परिवार मुंहिंजूं मासियूं मामा कज़िन्स सभु आहिनि अॼु त सभु गॾिजी करे दादा जो बर्थडे मल्हाईंदासीं थैंक यू बिल्कुलु बिल्कुलु महिरबानी दीदी थैंक यू हाणे मां काजल दीदी खे रिक्वेस्ट कंदसि त पंहिंजे सॼे फैमिली सां अचनि ऐं असां दादा पंजवानी जो केक कटियूं सोनिया तव्हां बि बैक स्टेज आयो त असांखे जॉइन कयो जी 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 अमृता अचो त हाणे सभु गॾिजी करे केक कटींदासीं आंटी जय झूलेलाल जय झूलेलाल हिकिड़ो मिंट आहे चलो मुंहिंजो सॼो परिवार बि गॾु हूंदो जय झूलेलाल परमानंद भैया जय झूलेलाल सोनिया
दीदी जय झूलेलाल। सब गाइजो मूं सां गॾु दादा खे यादि करे। आई एम ब्लोइंग द कैंडल्स। मुंहिंजी मम्मी मूं सां गॾु वेठी आहे, मुंहिंजो सॼो परिवार गॾु आहे असां सां। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे, हैप्पी बर्थडे, हैप्पी बर्थडे टू यू। Dear Dada, we love you. Dear Dada, we miss you. Happy birthday, happy birthday, happy birthday, Dada. Dear Dada, we love you. Dear Dada, we miss you. Happy birthday, dear Dada. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Thank you. तव्हां सभिनी खे दादा जे पारां सभिनी खे केक थी ॾियां। चलो दादा जी आशीष Thank you. सभिनी ते रहे। अमृता, शोभा दीदी, Thank you, दीदी। सिंधु दीदी, Thank you, दीदी। मुंहिंजो सॼो परिवार, परमानंद अंकल जो परिवार, सभिनी ते शल दादा जी आशीष, झूलण साईं जी आशीष हमेशह रहे। थैंक यू। हाणे you, बस दीदी। पलव पाईंदासीं। पलव पायो दीदी। हाँ हाँ जी जी। ऐं मां वरी हिकिड़ो दफ़ो माफ़ी थी वठां त मां थोरो टाइम एक्सीड करे वियसि। प्रोग्राम थोरो बिल्कुलु न हो दीदी। थी वियो। जी जी। मां हूअं नॉर्मली ॾाढी टाइम जी पाबंद आहियां, पर रहिजी आई। ऐं आई थिंक माण्हुनि खे तमामु घणो मज़ो आयो अॼु जे प्रोग्राम में। परमानंद बिल्कुलु, अंकल, बिल्कुलु। परमानंद भैया, तव्हां त आयो ई फर्स्ट क्लास, मज़ेदार। अचो त हाणे पलव पाईंदासीं। जहिड़ो तुंहिंजो नाम अला माता बाझब ओड्याई मंगा रे थंबे रे थूड़िए तू छपर तू छां आऊं गुजारो कहाँ जो मालूम तो खे सब की हेरा हेरा दूल्हा तुझे दरते ओ माता आयस आस धरे हे राम हे राम हे राम पार पुजाज पातणी पार पुजाज पातणी ही मुंहिंजो बेड़ो बाझ करे हाणे तो कल साण तरे ही मुंहिंजो दुरहो हिन तूफान में छो त तुंहिंजे गंज में आख बि कान काई तुंहिंजो दर सखा जो खुलियल आ सदाई करी शाह प्यादा ॾी प्यादनि खे शाही जेका तुंहिंजी मर्ज़ी थींदी लेख साई तुंहिंजे दर तां स्वाली वरो कोन खाली जहिड़ी आस जहिंजी सजना
मुंहिंजा डेरा ला असां सभिनी जो भलाओ सजे पंजवाणी परिवार जो भलाओ सीता सिंधु भवन जो भलाओ लक्ष्मण लुधानी परिवार जो भलाओ ठाकुर चावला परिवार जो भलाओ दीपक केसवानी जो भलाओ जेके अॼु जुड़ी सघिया सभिनी जो भलाओ जेके न जुड़ी सघिया उन्हनि जो बि भलाओ परमानंद भैया जे परिवार जो भलाओ हे मुंहिंजा झूलण साईं सभिनी बचड़नि ते पंहिंजी महर कजे बाझ कजे आसीस कजे पंहिंजी हलंदी हलाइजे कंहिंजी मोहताजी न ॾेखारजे भंडारा भरपूर कजे सभिनी ते पंहिंजी महर जा मीहण वसाइजे आयो लाल सभई चओ झूलेलाल बेड़ाई पार सदाई बाग बहार लाल झूले लाल झूले लाल झूले लाल लाल झूले लाल झूले लाल झूले लाल लाल झूले हो झूले लाल लाल झूले 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 लाल आयो लाल झूले लाल आयो लाल झूले लाल सिंध वारो झूले लाल हिंद वारो झूले लाल घोड़े वारो झूले लाल पल्ले वारो झूले लाल मुंहिंजो भी झूले लाल सभिनी जो झूले लाल लाल झूले हो झूले लाल लाल झूले लाल झूले लाल झूले लाल हो लाल झूले लाल झूले लाल झूले लाल लाल झूले 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 लाल मां शुक्रगुज़ार आहियां अमृता जी दीपक केसवानी जी ऐं मूंसां गॾु कीबोर्ड ते जंहिं साथ ॾिनो करण नागपाल ऐं सॼो टेक्निकल जंहिं संभालियो आहे मुंहिंजो स्वीट हार्ट वीचारो बिमल मिर्चंदानी ही इज़ सच अ टैलेंटेड बॉय 5 बजे खां हिते वेठो आहे एंड थैंक यू टू ऑल ऑफ यू घणी घणी महिरबानी थैंक यू Thank you everyone. तव्हांजी दीदी. वॾी महिरबानी दीदी थैंक यू